हिते ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। कंदकोट वेझो सुंदराणी ऐं सावंत बिरादरी में कार ऐं तकरार तां हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। शालू वारे इलाइक़े में फायरिंग के नतीजे में अजमल सावंत मारिजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट वेझो सुंदराणी ऐं सावंत बिरादरी में कार ऐं तकरार तां हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। शालू वारे इलाइक़े में फायरिंग के नतीजे में अजमल सावंत मारिजी वियो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे कंदकोट वेझो, जिते सुंदराणी ऐं सावंत बिरादरी में कार ऐं तकरार तां हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। कंदकोट वेझो सुंदराणी ऐं सावंत बिरादरी में कार ऐं तकरार तां हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। शालू वारे इलाइक़े में फायरिंग जे नतीजे में अजमल सावंत मारिजी वियो आहे। कंदकोट मां ख़बर आहे, जिथे सुंदराणी ऐं सावंत बिरादरीअ जे पुराणे तकरार तां हिकु ॼणो मारिजी वियो आहे। शालू वारे इलाइक़े में फायरिंग जी ॾे वठ दौरान अजमल सावंत मारिजी वियो। कंदकोट वेझो सुंदराणी सावंत बिरादरी में कार ऐं तकरार तां हिकु ॼणो क़तल थियो आहे। शालू वारे इलाइक़े में फायरिंग जे नतीजे में अजमल सावंत मारिजी वियो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे कंदकोट वेझो, जिते सुंदराणी सावंत बिरादरी में कार जे तकरार तां हिकु ॼणे खे मारियो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कंदकोट मां आवाज़ जे रिपोर्टर अहमद अली मुग़ल खां। जी अहमद अली, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़िए जे हवाले सां? जी, कंदकोट वेझो ए सेक्शन थाने जी हद शाले वारे इलाइक़े में सुंदराणी कबीले जे हथियार बदन कार मथां फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में कार सवार प्रोफेसर अजमल सावंत क़तल थी वियो, जॾहिं त जवाबदार फरार थी विया। अहिड़े वाक़े जी इतला ते हथ थाणे जी पुलिस पहुची करे लाश खणाए सिविल अस्पताल कंदकोट आंदो, जितां ज़रूरी कानूनी कागज़ी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। मारिजी वियल जो मर्द संदसि जे ॻोठ पहुचण ते कोराम मची वियो। वाज़ेह रहे त सुंदराणी सावंत तकरार तां हिकु औरत समेत 5 ॼणा क़तल थी विया आहिनि। अहिड़े वाक़े बाद सावंत ऐं सुंदराणी बिरादरी जे माण्हुनि विच में सिपताण वारो माहौल तेज़ थी वियो आहे। जी ठीकु आहे अहमद, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।